ही कहिड़ो तरीक़ो आहे त तुंहिंजो SSP तुंहिंजा DIG मुजरनि में मसरूफ़ हुजनि ऐं सिंध जा सहाफ़ी क़तल थियनि ऐं कंहिं हिकिड़े सहाफ़ीअ जे क़ातिल खे अॼु ॾींहं ताईं तो गिरफ़्तार न कयो आहे। तोखे ॿुॾी मरणु खपे। तूं असांजे दोस्तनि खे लावारिस करे मारी थो। तोखे ॿुॾी मरणु खपे। तुंहिंजे SSP खे ॿुॾी मरणु खपे। असांजा सहाफ़ी मारजनि था। यार का सिंध आहे हीअ, तुंहिंजे वॾेरनि जी औताक न आहे। ही सिंध जा माण्हू मजदूर हारी नारी सोशल एक्टिविस्ट रोज मारजनि था। तो में टके जी गैरत कोने। तू बेगैरत इंसान है। IG गुलाम नबी मेमन तो आम माण्हू हुजी आ तुझी रेस्पेक्ट क्या तो बदीन के लॼायो आहे। तू बदीन जो मेमन थी नथो सघीं। तू बदीन जो बाज़मीर मेमन थी नथो सघीं। तू हिकिड़ो वाहियात क़िस्म जो माण्हू तो लॻी मूंखे। तो छा किरदार अदा कयो यार। तू सिंध जा नौजवान पे माराई। तुझे वक्त में तुझी पुलिस खणी थी वञे। कंहिंखे धाड़ेल ॼणाए मारे थी। हिकिड़ो लाशारी जेकब आबाद जो चए थो त ही फलाणो SHO हितां अॾे था जेको आहे भतो थो वॾे हुनखे कूड़े मुक़ाबले में मारे था छॾनि। ऐं तुंहिंजो SHO जेको बाज़ार हुस्न मां पैसा वठे उहो ईमानदार आहे। तुंहिंजे हिन IG शिप जे दौरान थियो आहे सभु कुझु। तुंहिंजे IG शिप जे दौरान कहिड़ो किनो कमु न थियो आहे। सिंधी नौजवान टावर लॻाइण था वञनि ॿधी हुननि खे मारनि था। तुंहिंजो को पुलिस वारे में गैरत आहे त सिंध जे नौजवाननि खे उते उन टाइम ते पुलिस छो नथी बचाए। कहिड़ी खे सज़ा मिली आहे। टोपी पाए अचण वारनि खे मारनि था। ॻोठनि में घिड़ी कंहिंखे मारनि था। अफ़गानी अचनि था उहे सिंध जे अंदरि घिड़नि था। उन्हनि खे मारे माण्हुनि खे हलिया था वञनि। ठीकु आहे। बाक़ी पंहिंजो सिंधी अचे त सिंधी सॾाइण ॾो आहे। के हिन वक्त ताईं हेसी ताईं सिंध जा माण्हू यतीम लावारिस वॾेरनि जे हथ में आहिनि त उनजो किरदार सिंध पुलिस आहे। सिंध पुलिस ऐं एजेंसियूं ही जान मोहम्मद महर जो 14 अगस्त खां हिकिड़ो ॾींहुं पहिरीं क़तल का मामूली ॻाल्हि कोन्हे। ही शेरल महर जे वस जी ॻाल्हि कोन्हे। ही इन जे अंदरि का न का ॻाल्हि आहे जंहिंजो फ़ाइदो कंहिं न कंहिंखे थियो आहे। त तव्हां हिननि वॾेरनि ते तू वॾेरनि जी पुलिस ही सिंध पुलिस वॾेरनि जी पुलिस गुलामनि जी गुलाम पुलिस करप्ट तरीन पुलिस कहिड़ो तुंहिंजो मुंशी जेको ईमानदार आहे। तू असां सहाफ़िन खे तो चई त करप्ट ऐं ब्लैकमेलर। तुंहिंजे मुंशियुनि खां असां 1000 दफ़ा भलायूं। तुंहिंजे सिपाहियुनि खां असां 1000 दफ़ा भलायूं। उन्हनि बाज़मीर चंद सिपाहियुनि खे छॾे करे तुझे IG तोखां असांजो किरदार भलो आहे। तुंहिंजे DIGs खां असांजो किरदार भलो आहे। तुंहिंजे करप्ट तरीन SSPs खां असांजो किरदार भलो आहे। असां कॾहिं कंहिंखे इहो कोन चयो त चकलनि मां वञी पैसा वठी IG ऑफिस में भतो ॾियो। असां त कंहिंखे कोन चयो आहे। असां कॾहिं चकलनि खां भतो न वरितो आहे। असां कंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो न कयो आहे। असांजे लाइ भली पिया लखे माण्हू इल्ज़ाम लॻाइनि पर सहाफ़ी ख़राबु आहे। सहाफ़ी फलाणो आहे। दानिश्वर अदीब जेको उहो ॻाल्हाए उहो ख़राबु आहे। तूं भलो आहीं। तुंहिंजी पुलिस भली आहे। वॾेरनि जे लाइ सॼो ॾींहुं ओताकुनि ते 10 पुलिस वारा विहारे वेठो आहीं ऐं जंहिंजी जान ख़तरे में हुजे क़बाइली इलाइक़े में वेही रिपोर्टिंग करे उनखे तूं हिकिड़ो पुलिस वारो ॾियण जे लाइ तयारु कोन्हे। उनखे इहो ॿुधाइण जे लाइ तयारु कोन्हे त महिरबानी तुंहिंजी जान खे ख़तरो अचो त तुंहिंजी असेसमेंट रिपोर्ट में पैसा नथा अचनि। कहिड़ो सिपाही आहे कहिड़ो सिंध जो सहाफ़ी आहे जेको क़तल थियो हुजे तोखे पहिरीं ख़बर पई हुजे। तोखे त इहा बि ख़बर कोन हुई त तुंहिंजे एडिशनल IG जी ऑफिस ते हमिलो थींदो। तोखे त इहा बि ख़बर कोन हुई त मोहरम जे जुलूस में बम धमाका थींदा। तुंहिंजी असेसमेंट खे असां चूतिया आहियूं। असां बेवकूफ़ आहियूं। तुंहिंजी असेसमेंट कमेटी जी AC की तेसी। तूं सिंध जो दुश्मन IG आहीं। पाण खे ईमानदार तो सॾाई। जेको रैंकर हुजे उहो ईमानदार हूंदो। जेको SHO खां DSP खां मथे चढ़ियो हुजे ईमानदार हूंदो। असांखे रत जा ॻोढ़ आहिनि। असां जान मोहम्मद महर अकेले जो मसइलो कोन्हे। सुभाणे शौकत निनारी बि टारगेट थींदो। हिन जी असेसमेंट ख़तम न थींदी। सुभाणे कंहिं ॿिए सहाफ़ीअ खे बि मारींदा। हिन जी असेसमेंट ख़तम न थींदी। सिंध जे पुलिस ऑफिसर जेके ईमानदार आहियो ख़ुदा गवाह तव्हां ॿुधायो तव्हांजो IG ईमानदार आहे। तव्हांजो IG न
सिंध जे हर शहर जे अंदरि नंढड़े में नंढड़ो क्राइम बि थिए न उनजो बिज़ाहिर डायरेक्ट वास्तो कानूनी तौर ते आइनी तौर ते इख़लाक़ी तौर ते IG सिंध हूंदो आहे। छो त सरबराह आहे। अगरि आउं पंहिंजे इदारे में सरबराह आहियां ऐं मुंहिंजे अंडर में कुझु बि थिए थो उन्हनि जो ज़िम्मेवार आउं आहियां। इख़लाक़ी जुरत हुजणु खपे मूं में त हा आउं आहियां। तूं चमचा पाले 4-5 यूट्यूबर पाले चमचा पाले उन्हनि खे तूं उते पैसा ॾेई ऐं पंहिंजी वीडियोज़ ठाराए पाण खे चईंदो ईमानदार आहियां ईमानदार आहियां। मूंखे ख़बर न आहे त तुंहिंजी ईमानदारी कहिड़ी आहे। तूं हिन पोस्ट मां कीअं थो पैसा कमाए ऐं रिटायरमेंट वठण जे खां पोइ तूं सिंध जे लाइ थो चईंदो आउं सिंधी दानिश्वर आहियां फलाणो आहियां ऐं सिंध जो वॾो ॾोकी आहे। पोइ मां साईं मूंखे IG पोइ सुभाणे हिन जूं कहाणियूं ठाहींदा साफ़ ई। पोइ साईं गुलाम नबी आहे महिमान IG हुयो। पोइ उनखे फ़ोन आई हुन चयो न आउं न कंदुसि ही ईंदा रिटायरमेंट खां पोइ कहाणियूं ॿुधाईंदो। तूं दुश्मन सिंध जो कामोरो कामोरो ई रहंदो। कामोरे मां कॾहिं बि सिंध जी बहितरी जी तव्हां उमेद न रखो। अहिड़े कामोरे मां जेको पोस्टिंग जो पूॼारी हुजे जेको लालची हुजे। ही गुलाम नबी मेमण खे आउं जान मोहम्मद महर जे क़त्ल जो इल्ज़ाम जो ज़िम्मेदार जो करार ॾियां थो। ही जान मोहम्मद महर जो ज़िम्मेवार आहे ही कातिल। हर उन सहाफ़ी जो हर उन एक्टिविस्ट जो हर उन आम क़बाइली झगड़े में मारिजी वेंदड़ मासूम ॿारनि जो इवन औरतुनि जो कातिल आहे।